ठेकराठो में नाबीनन तरफ़ां बासरनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाबीनन मोहम्मद हयात मलकी, माई हिदायतान मलिक, मासूम ॿारनि समेत एहतिजाज कयो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त बासर असांजी ॿनीअ ते कब्ज़ो कयो आहे। पुलिस साणनि ॿिट बणियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। ठेकराठो में नाबीनन तरफ़ां बासरनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाबीनन मोहम्मद हयात मलकी, माई हिदायत मलिक, मासूम ॿारनि समेत एहतिजाज कयो। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त बासरनि असांजी ॿनीअ ते कब्ज़ो कयो आहे। पुलिस साणनि ॿिट बणियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। ठेकराठो में नाबीनन तरफ़ां बासरनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरनि जो चवणु हो त बासर असांजी ॿनीअ ते कब्ज़ो कयो आहे। पुलिस साणनि ॿिट बणियल आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मजीद महर खां। जी मजीद, नाबीन एहतिजाज करे रहिया आहिनि, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, ठिकराठो लॻभॻि त रूपर जा नाबीन जेके आहिनि मोहम्मद हयात ऐं माई हिदायत मलिक, उन्हनि एहतिजाज कंदे इल्ज़ाम आयो आहे त लगारी बिरादरी जे बासरनि टिकी लधो, आशिक, शाहिद ऐं ॿियनि जेको आहे उनजी ज़रई ज़मीन जेका उन्हनि जी क़बूली आहे, जेके उन्हनि जे वॾनि जी ज़मीन आहे, उन ते कब्ज़ो कयो आहे ऐं ज़मीन में लखे रुपए जी मालियत जा जेके वण बिछल आहिनि उहे कटराए खणी विया आहिनि। जॾहिं ते उन्हनि खे हू वञण जे पुछनि था, पर घड़ी घड़ी हू अची पंहिंजा जेके बासर आहिनि उहे हथियारनि जे ज़ोर ते हुननि जे घरनि में घिड़ी करे ऐं जेको आहे उन्हनि ते तशदुद करनि था। DIG ऐं SSP सखर खां हिननि मुतालबो कयो आहे त खेनि कानूनी मदद कई वञे। ठीकु आहे मजीद महर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।